जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, दादीअ जा घरेलू नुस्खा ऐं कुझु सिंधी उपाय। पर उहे उपाय मां न शेयर कंदी आहियां। उहे उपाय मां पंहिंजे महान पंडितनि जे मुखारबिंद मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां। उन्हनि जो ही ठहियल वीडियो हूंदो आहे जेको कि उहे शेयर कंदा आहिनि। उन्हनि खे मां तव्हां सभिनि वटि पहुचाईंदी आहियां, यानी कि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड कंदी आहियां। छा तव्हां सभिनि खे ख़बर आहे कि हिन बार अजमेर शहर में निशुल्क जनेऊ संस्कार जो आयोजन कयो वियो, जेको कि सिंध सारस्वत ब्राह्मण मंडल संस्थान द्वारा थियो। उहो अजय नगर स्थित साईं बाबा जे मंदिर में कयो। अजमेर में पहिरियों दफ़ा निशुल्क जणियुनि जो आयोजन कयो वियो, जंहिंमें कि 16 बटुकनि खे यज्ञोपवित संस्कार ॾिया विया हुआ। संत महात्माउनि जे सानिध्यनि में इहो यज्ञोपवित जणेऊ संस्कार जेको संपन्न थियो। असांजे महान पंडित, जंहिंमें कि असांजा राजा महाराज ऐं ॿिए बि शहरनि जा महाराज आया हुआ, उन्हनि जे मुखार विंद मां मंत्रनि जो उच्चारण करे, देवताउनि खे आह्वान करे, पोइ उन खां पोइ जणियुनि संस्कारनि जो शुरूआत कयो वियो। इन निशुल्क जनेऊ संस्कार जो उद्देश्य छा हो, इहो असांजे महान पंडितनि जे मुखार विंद मां ॿुधंदासीं त उहे हिन बारे में छा था चवनि। मारवाड़ी लोकल वटि न वञो, छो था वञो? असां तव्हांजे लाइ वेठा आहियूं न। पंहिंजे असां गॾु जेको कार्ज करायो हेतिरी करायो, तव्हां ॾिसो ऐं तव्हां सम्झो तव्हांजो ब्राह्मण तव्हांजे मथां आश्रित आहे। अॼु तव्हां असांजी फैक्ट्री आहियो, असां हमेशह आशा रखंदा आहियूं कि असांजी फैक्ट्री खुली पई हुजे। वकील चईंदो कि मूं वटि के चोर अचे त मां हुनजी चोरी पकड़ा हुन मां खां। डॉक्टर चईंदो मूं वटि पेशेंट अचे त मां हुन मां खां। पर ब्राह्मण छा चईंदो आहे कि मुंहिंजो यजमान हमेशह फले ऐं फुले, हुननि जे घर में कार्य थींदो रहे त असांजो पेट भरजंदो आहे। पर असां पथ भ्रष्ट थी विया आहियूं, लोकल महाराजनि वटि पिया वञूं, लोकल महाराजनि वटि कर्म पिया करायूं। अगरि तव्हां हुन खां कर्म कराईंदा त असांजो पेट कीअं भरजंदो? त जेतिरो थी सघे पंहिंजे ब्राह्मण, सिंधी ब्राह्मण खां पंहिंजो कर्म कराइजे। इहो असांजे कन्हैयालाल जी अंकल जे मथां दिलि में ॾाढो बोझ हो। हिननि चहिरनि जी ॻाल्हि छेड़ंदासीं। संत महात्माउनि जे मार्गदर्शन में ब्राह्मण समाज के नेतृत्व में जो कार्यक्रम थियो आहे, ये अलग तरीके जो प्रयास है। असां ॾिसंदा आहियूं, असां त नंढेपण खां ॾिसंदा आहियूं कि जनेऊ संस्कार थींदा आहिनि, पर जनेऊ संस्कारनि में पंडितनि खे ॻोल्हणो पवंदो आहे कि पंडित केरु आहे करे। मतलब जब पूरो ब्राह्मण समाज मिली करे इन्हनि ॿारनि खे जो आशीर्वाद ॾिए पियो, हे निश्चित रूप सां इहो मञी करे हलो कि इहो वॾो कमु थियो आहे। ऐं अजमेर में ही कोई शुरुआत थींदी आहे, कोई बि कमु थींदो आहे न अजमेर में शुरुआत थींदी आहे। अजमेर जो शुरुआत ब्राह्मण समाज कई आहे, इन अॻियां थी करे माण्हुनि ताईं वॾो मैसेज पहुचंदो।